अज मुझे सालिया के न मारियो ना तो मुझो नालो तगियो कोने। पर बाबा मामे सालिया कयो छाए? वरी हा छोरी भजी वई थस। मां तो चवा तो तने छोरी के जणियो छो सालिया। दरअसल मु तवा के फोन इन जे करे कई है त मां तवा के एहसास ॾियारे सघां त मां तवा सां गॾु आहियां। मूंखे इहो एहसास आहे जॾहिं बि तव्हां को बि खतरो महसूस कयो न त तव्हां मूंखे कॉल करे सघो था। हुन जो त वार बि विंगो न आहे, न हुनखे पुलिस थी चए ऐं न वरी हू हीणो थियो आहे। हू हीणो थींदो चाचा, सालार इन दर ते ईंदो, हू तोखां पिरे खां मूंखां माफ़ी वठंदो। तूं हिकु न चाचा, सॼो राज न सालार जो हशर ॾिसंदो, पोइ न सालार मां सभिनि जी जिंद छुटी पवंदी। यो तो खेर है सालार खान जो हुक्म है त तू मरियम के आजाद कर। वे सालार खान के सरकार सगोरी जो भी हुक्म बुधाए छड़, चजाइस त इज्जत सां पंहिंजी गिरफ्तारी दे, जेकॾहिं न त मां हुन जे घर ते रेड कंदुसि। जेकॾहिं तो मूंखे ज़मीन न ॾिनी न त मां तोखे उफट मारे छॾींदुसि। कोई भी ज़मीन तोखे कोन मिलंदी। मूं वसियत लिखी छॾी आहे, मुंहिंजे मरण खां पोइ ज़मीन फलाही इदारे ॾे वेंदी। हाणे जेको तूं दाणो खाई पियो न, मुंहिंजे मरण खां पोइ उहो दाणो बि तोखे नसीब न थींदो। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।